अस्पताल के मेयर खां इरफान मंगी जी रिपोर्ट मुताबिक तड़ी मोहब्बत जे गोठ मियांबख जमाली वासी औरत मुसम्मात गुलशादा ज़ाल यासीन जमाली पुलिस ऐं माइटनि टीमूं पैना ज़ियादतियुनि खिलाफ़ दाही थी नेशनल प्रेस क्लब थड़ी मोहब्बत पहुची इंसाफ़ जी अपील कई। उन सिलसिले में मुसम्मात गुलशादा ज़ाल यासीन जमाली एहतजाज कंदे चयो त दाहींदे थी त मुंहिंजे भाउरनि सां मुड़ुस यासीन जमाली जे मिटी माइटी थियल हुई। मां संदस जे एवज़ में आहियां जॾहिं त मुंहिंजे पंहिंजी न्याणी भाइटी जमन जमालीअ पुट मरहूम इमदाद जमाली खे ॾियण जो कई, जॾहिं त हिननि मुंहिंजे न्याणीअ ते इल्ज़ाम लॻाए चरी ऐं बद मग़ज़ करे फिती कई, जंहिं बैदि मूं पंहिंजी न्याणीअ खे ॿिए हंधि ॾिनो, जंहिं बैदि जुमन ऐं मुंहिंजा ॿिया भाउर मुंहिंजे ख़िलाफ़ थी विया आहिनि ऐं मुंहिंजे 7 वरहनि जे मासूम पुट ते हथियार ताणे ज़बरदस्ती 2 लख घुरण जी घुर कई। न ॾियण जी सूरत में हू हर रोज़ मोतमार धमकियूं ॾेई दर ते पुलिस मोकिले तंग कनि पिया। आऊं IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो थी कयां त हू अणथरी जांच कराए मूंसां इंसाफ़ फराम कराइनि। हाँ मां उथारियां चई भला हाली सबर कर बदी मां पंजन के चवां पंहिंजे सभु माइटनि जवाब ॾिनो अथसि चई तुंहिंजी छोकिरी असां न वठंदासीं चरी आहे। पोइ मां बाद में पंहिंजी छोकिरी ॿिए हंधि धारियुनि में रिश्तो कयुमि। उन खां पोइ भाऊ वरी मुंहिंजो भाइटो अची 2-3 ॾींहंनि खां पोइ पंजाब खां आयो चई तूं असांखे 2 लख ॾे न त मां तुंहिंजो छोकिरो 7 सालनि जो आहे हमूद जुमू पे चए त मां तुंहिंजो छोकिरो मारींदमि। छोकरो मारींदो साईं पैसा ॾे न त मारींदो मैं छोकिरी जो नालो न पियो चए 2 लख ॾे न त तुंहिंजो छोकिरो मारींदासीं। हमूद नालो आहे अचे उनखे ड्रिज आहे असांजे दर ते बि 3 ॾींहं आयो आहे सभु पाड़े वारनि खे ख़बर आहे पिस्टोल खणी आयो आहे। पोइ मां भाउ खां चयुमि भला मां 2 लख ॾींदमि पर मुंहिंजो घरवारो चए पियो यासीन त मां 2 लख न ॾींदमि छो ॾींदमि पाण फिटी कयो अथनि हाणे छाजा 2 लख। हाणे असांखे रोज़ पुलिस तंग थो करे रोज़ असांजे दर ते थो अचे कल्ह बि आयो अॼु बि आयो पुलिस तव्हांखे तंग थी करे हाणे पुलिस तंग थो करे असां काॾे वञूं ग़रीब चवनि था तुंहिंजो घरवारो कढे यासीन। मां चयोमांसि मुंहिंजो पुटु घर आहे मुंहिंजे पुट खे वठी वञो। चई न तुंहिंजो पुटु न तुंहिंजो घरवारो। मुंहिंजो घरवारो मां न ॾींदमि मुंहिंजो घरवारो आहे बि हिते कोन। अच्छा तव्हां हाणे कहिड़ो मुतालबो कंहिंखां इंसाफ़ जी घुर मां इंसाफ़ घुरियां थो IG साहिब खां ऐं SP सां सूबेदार सभु झुको खां हिन मां कॾहिं बि मीडिया में भाव न चढ़ियमि मां अलहराइज थी आहियां मजबूरी खां चढ़ियमि। मूंखे ॾाढो तंग कयो अथव न पुलिस वारनि ॾाढो तंग कयो। वरी सुभाणे चवनि था वरी ईंदासीं मुंहिंजा ॿारड़ा ड्रिजनि था पोइ जेको तव्हांजो सवाल असां मुंहिंजे भाइरनि सभिनि खे ख़बर आहे न पियो वठे सभु पाड़े वारनि खां बि पुछा करे माण्हू भले त न त हाणे चवनि था असांखे 2 लख ॾे 2 लख जे लाइ मूंखे तंग था कनि चवनि था त तुंहिंजो छोकिरो मारींदासीं नंढड़ो। पोइ मुंहिंजो जिथे को कुझु थियो त ज़िम्मेवार मुंहिंजा ज़िम्मेवार आहिनि।